इस्लामाबाद की अदालत तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। इस्लामाबाद के एडिशनल सेशन जज जफर इकबाल इमरान खान की गिरफ़्तारी जा वारंट जारी कया। इस्लामाबाद की दहशतगर्दी तोड़ अदालत इलेक्शन कमीशन आॾो एहतजाज वारे केस में इमरान खान की 9 मार्च ताईं उबूरी ज़मानत मंज़ूर कई। बैंकिंग कोर्ट पे मना थियल फंडिंग केस में इमरान खान की ज़मानत पक्की करे छॾी। इमरान की पैशी दौरान सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम। सुप्रीम कोर्ट पंजाब और खैबर पख्तूनख्वा में चूंडुनि की तारीख़ लाइ सियासी पार्टियुनि के मुशावरत करण जो हुकुम ॾेई छॾियो। सियासी पार्टियुनि के वकीलन के पंहिंजी क़यादत से मुशावरत करे अदालत के आगाह करण की हिदायत। ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करण की इस्तदा बि रद्द। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त सभई वकील पंहिंजी पार्टी सरबराहन के फोन करे मुशावरत कन, को न को हल निकिरी ईंदो। निज़ाम के मफलूज करण की इजाज़त न ॾिनी वेंदी। जजिस के गारियूं, अदालतुनि ते हमला, जुडिशल कॉम्प्लेक्स में भञडरा, फॉरेन फंडेड ऐं घड़ी चोर वटे को भी जवाब न आहे। जॾहिं पेशी लाइ तारीख़ ॾिनी वेंदी त ईअं ई थींदो। हिकु शख़्स अदालती निज़ाम ते हमला करे रहियो आहे, को नोटिस नथो वरितो वञे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो इमरान खान की अदालत में पेशी ते रद्द अमल। जारी कयल बयान में मरियम औरंगज़ेब चयो त इमरान खान जॾहिं भी अदालतुनि में पेश थियो अहिड़ो तमाशो थियो आहे। इमरान खान के गिरफ़्तार करण घुर्जे। संदसि जेल भरियो तहरीक जो छोक भी पूरो थी वेंदो। सुप्रीम कोर्ट के जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सा केस ॿुधणी लाइ मुक़रर करण वारी तरीक़ेकार ते एतिराज़ वारींदे ॿुधणी खां इनकार करे छॾियो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सा ऐं जस्टिस यहया आफरीदी पारां केसिस जी ॿुधणी जो तरीक़ेकार मालूम करण बाद रजिस्ट्रार पेश थी ॿुधायो त खेनि चीफ जस्टिस जो सेक्रेटरी बेंच तब्दील करण ऐं मुक़रर करण लाइ चवंदो आहे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सा रिमार्क्स ॾिना त छा सुप्रीम कोर्ट जो स्टाफ बेंच तब्दील कंदो। ओचितो बेंच तब्दील करण सां शक-शुबा जनम वठंदा आहिनि। दरख़्वास्त गुज़ारनि ऐं संदनि वकीलनि खां माज़रत कयां थो त अॼु केसिस जी ॿुधणी नथो करे सघां। पाकिस्तान ऐं IMF विच में स्टाफ लेवल मुआहिदो देर जो शिकार। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियूं न थी सघियूं। ॻाल्हियूं 2 मार्च खां ॿीहर शुरू थियण जो इम्कान। ज़रियनि मूजिब ॻाल्हियूं बिजली बिल्स में रहियल रेतुनि जी उगाड़ी बाद थींदियूं। IMF जे शर्तुनि तहत हुकूमत के सेल्स टैक्स में वाध जो नोटिफिकेशन जारी करणो पवंदो। मॉनेटरी पॉलिसी में भी इज़ाफ़े जो ऐलान ज़रूरी करार। स्टेट बैंक पारां IMF जे शर्तुनि तहत मॉनेटरी पॉलिसी 16 मार्च बदिरां 2 मार्च ते जारी करण जो इम्कान। तरीक़ेकार कोने को अचण जी वञण जी तकलीफ़ आहे, अमलो पूरो कोने को। सेंसस जेका भी थिए थी न, जेका मर्दमशुमारी थिए थी, असां ड्यूटी वारा आहियूं, असां त अची विया आहियूं पंहिंजी ड्यूटी ते। नक्शो कंट्रोल में न आहे, असांजो नक्शो डाउन थी वियो आहे, पर डाउनलोड थी वियो है, पर वो सही ना है। मैप डाउनलोड नहीं हुआ, कल से हमें फील्ड पे जाना है और हम किस तरह से काम करेंगे। और ना तो इस पे तस्वीर लगाई, ना कोई हमें डोरी दी गई, ना कोई इसके ऊपर स्टैम्प किया गया, ना सिग्नेचर किया कि ये कार्ड किसने दिया है, कौन ऑथराइज पर्सन है जो हमें ये प्रोवाइड कर रहा है। हाँ डिजिटलाइज दौर के एतिरो एनहेंस नथा कर। वरी एज जा माण्हू आहिनि वॾा, हाणे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जेको टच मोबाइल यूज़ करे कोन था उनजे लाइ इशू आहे, ऐं जेका न्यू जनरेशन आहे उहो त इज़ीली यूज़ करे थी वञे। वरी बि सिस्टमैटिकली इशू आहे। साईं सभु शयूं आहिनि। असल में मूंखे 25 अहिड़ा मिलिया अमलो जेके बीमार हुया, 60 साल ओवर एज जा। एजुकेशन तरफ़ जेको असांखे अमलो सुठो मिलो, असां कमु सुठो कंदासीं। ठीकु आहे, असां मुख़्तलिफ़ इदारनि मां माण्हू खयासीं कि माण्हू बीमार मिलिया, ओवर एज मिलिया, इन जे करे जेको DU एजुकेशन उनखे सीट तां हटाए वियोसीं। छो असांखे अमलो पूरो न ॾिनई। सिंध में सुभाणे खां शुरू थींदड़ पहिरीं डिजिटल ऐं 7हीं आदमशुमारी जा इंतज़ाम अणुपूरा। अमले पारां टैबलेट समेत ॿियूं सहूलियतूं न मिलण जूं दाहूं। सेंसस ऑफिसर जो चवणु आहे त खेनि बीमार या बुज़ुर्ग अमलो मिलियो आहे, उन करे ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि।
नेपरा डिस्कोस जी दरख्वास्त ते बिजली फी यूनिट 48 पैसा महांगी करण जी मंजूर ॾेई छॾी। फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट बाबति नेपरा हेडक्वार्टर्स में अवामी ॿुधणी मुकमिल थियण बाद अघनि में वाध जी मंजूरी ॾिनी वई। नेपरा ॼाणायो त CPPA जे FCA मद में ₹1 17 पैसा फी यूनिट इज़ाफ़े जी दरख्वास्त जमा कराई वई हुई। डेटा जी शुरूआती जांच पड़ताल मुताबिक़ इज़ाफ़ो 48 पैसा फी यूनिट थिए थो। वाध रुगो 1 महीने लाइ लाइफ लाइन खां सवाइ समूरनि सार्फिन ते लागू हूंदी। ॾाज ऐं शादी जा गैर ज़रूरी ख़र्च ख़त्म करण लाइ सिंध असेंबली में ठहराव पेश। PTI MPA शहजाद कुरैशी ठहराव पेश कंदे चयो त गैर ज़रूरी ख़र्चनि सबबि छोकिरियुनि जी शादी न पई थिए, ऐवान खे कानून साज़ी करणु घुर्जे। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला चयो त उन हवाले सां सिंध हुकूमत जो बिल बि मौजूदु आहे। ठहराव जो को बि फ़ाइदो नाहे। सिंध हाईकोर्ट सखर बेंच में सिंध में बरसात मुतासिरनि जी बाहर करण जो हुकुम ॾेई छॾियो। जुड़ियल कमेटी खे ईंदड़ मौसमियाती बरसातुनि खां अॻु बीठल पाणी निकाल करण जी हिदायत। अदालत बहाली खाते जे सेक्रेटरी खां पुछाणो कंदे चयो त बरसातुनि ऐं ॿोॾ खां पोइ बहाली खाते जो अमलो किथे बि नज़र न आयो। ॿुधायो त तव्हां जूं टीमूं किथे कमु कनि पयूं। बहाली खाते जे सेक्रेटरी जवाब ॾींदे चयो त 26 एम्बुलेंसिस सां समूरनि मुतासिर इलाइक़नि में इमदादी कमु करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्क में वणकारी मुहिम जो इफ्तिताह करे छॾियो। शहबाज शरीफ़ चयो त वणकारी खे मुल्की सतह ते हथी ॾियारणी पवंदी। पाकिस्तान में मौसमियाती तब्दीली सबबि बदतरीन ॿोॾाई। ताज़ी आयल ॿोॾ सबबि मुल्की मईशत खे $30 अरब जो नुक़सान पहुतो। वज़ीर आज़म इस्लामाबाद में स्कूलान वेल्स मंसूबे जो बि इफ्तिताह कयो। सिंध हाईकोर्ट आबपाशी खाते जे सुप्रीडेंट इंजीनियर जे आपघात जा कारण मालूम करण लाइ JIT जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत बहाली खाते वारे सेक्रेटरी खां पुछाणो कयो त अव्हां खे ख़बर आहे त 54 वरहनि जे सुप्रीडेंट इंजीनियर इशफाक मेमण आपघात करे छॾियो आहे। आपघात पोयां छा सबबु हो उहो अदालत खे ॿुधायो वञे। जेकॾहिं हू करप्शन जी ॿेड़ीअ में सवार हुजे हा त आपघात करण बदिरां पंहिंजे खानदान सां गॾु पेरिस में हुजे हा। गरीब जा ॿार सरकारी स्कूल्स में पढ़नि था। अवां स्कूल्स में फर्नीचर नथा ॾेई सघो त तालीम कीअं ॾींदा। 30 ॿारनि ते हिकु उस्ताद हुअणु लाज़मी आहे। 50,000 उस्तादनि जी भर्ती छो नाहे कई वई। जस्टिस सलाहुद्दीन पवर जा सरकारी स्कूल्स जे बंदिश केस में रिमार्क्स। तालीम खाते स्कूल बंदिश बाबति रिपोर्ट पेश कंदे चयो त सखर डिवीज़न में 219 ऐं सांगड़ ज़िले में 201 स्कूल्स अञा ताईं बंदि आहिनि। नौशर फिरोज ज़िले में बंदि पियल 301 स्कूल खोलिया विया। थरपारकर में 628 स्कूल्स बंदि आहिनि। 95 खोलिया विया। उमरकोट ज़िले में बंदि पियल 417 स्कूलनि मां 69 स्कूल खोलिया विया आहिनि। अदालत चयो त जेकॾहिं जमा करायल डेटा ग़लति निकिती त कार्रवाई कई वेंदी।